इसराइल ईरान खिलाफ जंग जो ऐलान करे छॾियो। इसराइल पारां हवाई हमले में एटमी ऐं फ़ौजी हदफ़नि खे निशानो बणाइण जी दावा। इसराइल पारां हवाई हमले में एटमी ऐं फ़ौजी हदनि खे निशानो बणायो वियो। हवाई हमले में हथियारबंद फ़ौज पासदारान इनक़लाब जे सरबराह मेजर जनरल हुसैन सलामी, एटमी साइंसदान ऐं केतिराई कमांडर शहीद थी विया। ईरानी मीडिया राजधानी तेहरान जे उत्तर ओलह मरकज़ी इलाइक़नि ते हमले जी तस्दीक करे छॾी। इसराइली बचाव वारे वज़ीर चयो आहे त इसराइल ईरान ते हमलो कयो आहे। हमले जो पहिरियों मरहलो मुकमल करे वरितो आहे। ईरान मां हाणे को बि एटमी ख़तरो न आहे। ईरान इसराइल ते जवाबी हमलो करे छॾियो। इसराइली अख़्तियारनि मूजिबि ईरान इसराइल ते 100 ड्रोन ज़रिए हमलो कयो आहे। ईंदड़ कुझु कलाक असां लाइ सख़्तु आहिनि। इसराइली फ़ौज जी तस्दीक। ईरानी सरकार मिलिट्री चीफ मोहम्मद बाकरी जी शहादत की तस्दीक करे छॾी। अमीर हबीबुल्ला सियारी ईरान जो नओं वक्ती आर्मी चीफ मुक़रर। जनरल अहमद वाहिदी पासदारान इनक़लाब जो सरबराह मुक़रर। ईरान जो सरकारी टीवी चयो आहे त इसराइल तेहरान में इनक़लाबी गार्ड्स जे हेडक्वार्टर खे निशानो बणायो, जंहिंसां इसराइली हमले में ईरानी चीफ ऑफ स्टाफ मेजर जनरल मोहम्मद बाकरी शहीद थी वियो। ईरानी मीडिया मूजिबि इनक़लाबी गार्ड्स जे सरबराह मेजर जनरल हुसैन सलामी ऐं एटमी साइंसदान फरीद अब्बासी ऐं मोहम्मद मेहदी इसराइली हमले में शहीद थी विया। इसराइल के हमले की सख्त सज़ा ॾिनी वेंदी। ईरानी सुप्रीम लीडर आयतुल्ला ख़ामनाई जो ऐलान। ईरानी सुप्रीम लीडर आयतुल्ला ख़ामनाई जो मुल्क में इसराइली हवाई हमले ते रद्द-ए-अमल। आयतुल्ला ख़ामनाई इसराइल के सख्त सज़ा लाइ ख़बरदार करे छॾियो। चवे थो इसराइली हमले में केतिराई कमांडोज़ ऐं साइंसदान शहीद थिया। इसराइल के हमले की सख्त सज़ा ॾिनी वेंदी। अॼु सुबुह इसराइली रियासत पंहिंजे बुछड़े ऐं खूनी हथनि सां असांजी सरज़मीन ते हिकु संगीन ॾोह कयो। दुश्मन रिहाइशी इलाइक़नि खे निशानो बणाए पंहिंजी फितरत खे अॻु खां वधीक बेनकाब कयो। इसराइल ऐं अमरीका खे हाणे ॻरी क़ीमत अदा करणी पवंदी। ईरान जे जवाबी हमले जे ख़दशे सबबि इसराइल हंगामी हालत जो ऐलान करे छॾियो आहे। हुकूमत पारां शहरनि खे बम पनागाहनि जे वेझो रहण जी सलाह। इसराइल जो ईरान ते हमला जारी रखण जो ऐलान। इसराइली अमलदारनि जो चवणु आहे त इसराइल जे तेहरान में रिहाइशी इमारत ते हमले में 5 ॼणा शहीद थिया, 2 ॼणा ज़ख़्मी थिया। ईरान ते हमलनि में 200 खां वेढ़ाक जहाज़नि हिसो वरितो। 5 मरहलनि में ईरान जे 8 हंधनि ते हमलो कयो वियो। तेहरान ऐं भरपासे जे इलाइक़नि में फ़ौजी ठिकाणनि खे निशानो बणायो वियो। इसराइली वज़ीर आज़म नेतन्याहू चवे थो, असां तारीख़ जे फ़ैसिला ते मोड़ ते आहियूं। ईरान ते इसराइली हमले ते अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप जो रद्द-ए-अमल। अमरीका जो इसराइल जो भरपूर साथ ॾियण जो फ़ैसिलो। चवे थो, ईरान वटि एटमी बम नथो थी सघे। इसराइल तरफ़ां ईरान ते हमले जी ॼाण हुई, पर अमरीका जो उन में को बि किरदारु नाहे। ईरान वटि एटमी बम नथो थी सघे। असां पूरी उमेद आहियूं त ईरान ॻाल्हियुनि तरफ़ ईंदो। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप काबीना जो हंगामी इजलास तलब करे वरितो। इसराइली हमले खां पोइ जी सूरत हाल ते वीचारियो वेंदो। ईरान ते इसराइली हमले में असांजो को बि किरदारु नाहे। अमरीका जी वज़ाहत। अमरीकी परॾेही वज़ीर मार्को रूबियो चवे थो, इसराइल तरफ़ां ईरान ख़िलाफ़ हिक तरफ़ी कार्रवाई कई। असां ईरान ख़िलाफ़ हमलनि में मुलवस न आहियूं। असांजी तरजीह ख़िते में अमरीकी फ़ौज खे तहफ़ुज़ ॾियणु आहे। इसराइल असांखे चयो त ईरान ख़िलाफ़ कार्रवाई पंहिंजे दिफ़ा लाइ ज़रूरी आहे। नाइब वज़ीर आज़म ऐं परॾेही वज़ीर इसहाक़ डार जी इसराइली जारी जी सख़्त लफ़्ज़नि में मुज़म्मत। नाइब वज़ीर आज़म ऐं परॾेही वज़ीर इसहाक़ डार चवे थो, इस्लामी जमहूरिया ईरान ते इसराइली हमले जी सख़्त लफ़्ज़नि में मुज़म्मत कयूं था। इहा ईरान जी ख़ुदि मुख़्तियारी जी खुलियल भनगड़ी आहे। इसराइली अमल सां इलाक़ाई इस्तेहकाम तोड़े आलमी सलामती खे वॾो नुक़सानु पहुतो आहे। पाकिस्तान ईरान जी हुकूमत ऐं ईरानी अवाम सां गॾु बीठल आहे।
पाकिस्तान जी ईरान ते इसराइली जारी जी शदीद मज़म्मत परॾेही वज़ारत जो चवण आहे त इसराइली हमलो ईरान जी ख़ुद मुख्तियारी इलाक़ाई सलामती जी बनकड़ी आहे। पाकिस्तान ईरानी अवाम सां गॾु मुकमल यकजहतीअ जो इज़हार करे थो। इसराइली कार्रवायूं गॾियल क़ौमुनि जे चार्टर ऐं आलमी कानून जे उबतड़ आहिनि। ईरान खे गॾियल क़ौमुनि जे आर्टिकल 51 तहत दिफ़ा जो हक़ हासिल आहे। आलमी बिरादरी इसराइली जारियत रोकण ज़िम्मेवारनि खे कटहरे में आणण जी ज़िम्मेवार आहे। सऊदी अरब जो ईरान ते इसराइली हमले जी मज़म्मत गॾियल क़ौमुनि खां फ़ौरी तौर क़दम खणण जो मुतालबो। सऊदी परॾेही वज़ारत जो चवण आहे त ईरान ते इसराइली हमलो उन जी ख़ुद मुख्तियारी ऐं सलामती जे ख़िलाफ़ आहे। ईरान ते इसराइली हमलो आलमी कानून जी बनकड़ी आहे। सिंध काबीना ईंदड़ माली साल लाइ 3,451.87 अरब रुपयनि जी बजट मंज़ूर जी ॾेई छॾी आहे। वॾे वज़ीर मुराद अली शाह जी सदारत हेठि काबीना जो प्री बजट इजलास वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह चवे थो बिलावल भुट्टो ज़रदारी जी हिदायत ते सॼे सूबे मां बजट बाबति तजवीज़ूं हासिल कई वयूं। पीपल्स पार्टी हमेशह अवामी ऐं क़ौमी मुफ़ादनि खे तरजीह ॾिनी आहे। सिंध जी बजट अवामी तरजीहुनि खे नज़र में रखंदे पेश कई वेंदी। बजट में सरकारी मुलाज़मनि खे बि रिलीफ ॾिनो वेंदो। तलहार भरिसां 15 सालनि जी गूंगी नींगरी सां मुबैना ज़्यादती वारो मामिलो मुतासिर नींगरी जे वारसनि ते बासरनि पारां फ़ैसिलो करण ते ज़ोर। फ़ैसिलो न कंदासीं, जवाबदार खे गिरफ़्तार कयो वञे, नींगरी जी अमर जो मुतालबो। नींगरी जी अमर जी फ़रियाद ते जमील ख़ासकेली ख़िलाफ़ केस दाख़िल। पुलिस जो जवाबदार जे घर ते छापो, जवाबदार फ़रार थियण में कामयाब थी वियो। लखी गुलाम शाह वेझो ॿिनि धुरियुनि में झेड़े दौरान हिकु ॼणो मारिजी वियो। कुर्सी जतोई ऐं जागीरानी बिरादरी जी ॿिनि धुरियुनि में झेड़ो। फायरिंग में गोलियूं लॻण सबबि कुर्सी जतोई बिरादरीअ जो मोहम्मद बख्श मारिजी वियो। इतला ते पुलिस पहुची मक़तूल जो लाश ऐं ज़ख़्मी खे अस्पताल मुंतक़िल कयो। गोलियूं लॻण सबबि हाजी कुर्सी जतोई ज़ख़्मी इलाइक़े में ख़ौफ़ पखिड़ियो। ऐं भान सैदाबाद में फुर वाक़े ऐं बदअमनी ख़िलाफ़ रहवासियुनि जो एहतजाजी मुज़ाहिरो धरणो। रहवासियुनि तरफ़ां फुर वाक़े ऐं बदअमनी ख़िलाफ़ दादू सेवण इंडस हाईवे रोड ते धरणो हणण जो चवण आहे त फ़ौरन ऐं चोरनि जो राॼ क़ाइमु थी वियो आहे। पुलिस ॾोहारियुनि खे पकड़ण में नाकाम आहे। मुज़ाहिरीन जो बदअमनी जो नोटिस वठी अमन बहाल करण जो मुतालबो। नाज़रीन हेडलाइंस सां वरी वधीक ख़बरूं शॉर्ट ब्रेक खां पोइ।